वफ़ा पवंदी आहे, अल्लाह ताला उनखे वॾी इज़त वारो बनाईंदो आहे। छा छा मुंहिंजे ख़ुदा पंहिंजे महबूब जे लाइ कयो आहे। हिकिड़ो इजाज़त ॾियो त हिकिड़ो शेर पढ़ां। सुभान अल्लाह। पढ़ां हिकिड़ो शेर। की न कीता यार ने एक यार वास्ते, की न कीता यार ने एक यार वास्ते, रब महफिला सजायानी सरकार वास्ते। दिल याद नहीं बनाई है, तारीफ लई जुबान, दिल याद नहीं बनाया है, तारीफ लई जुबान, अखियां बनाया सोने दे दीदार वास्ते, अखियां बनाया सोने दे दीदार वास्ते, की न कीता यार ने एक यार वास्ते। अजीज़ान मन कुरान करीम जो आयतो तिलावत कयम, मुझे सुने करीम रब, मुझे बेनियाज रब औलादे आदम के खबरदार कयो आ। कोशिश कंदो हाँ त मौजू बीलाद जो हुजे, आयतूं मुख्तलिफ पढ़ा तात जेके मुक़र्रर आहिनि उन्हनि खे बि अंदाज़ो लॻे त मीलाद जे लाइ ख़ासि आयतूं न आहिनि। सॼो क़ुरान मुंहिंजे मुस्तफ़ा जो शान, सॼो क़ुरान मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो शान आहे। मुंहिंजे सोने करीम बेनियाज़ रब फरमायो, या बनी आदम, आए आदम जी औलाद, कंहिंजी औलाद? आदम जी। आए आदम जी औलाद, अल्लाह तअबुदु शैतान, खबरदार थिजा शैतान जो चयो न वठजा, शैतान जी ताबेदारी न कजा, शैतान जीअं कयो आहे ईअं न कजा। इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन, मुझे बेनियाज़ रब फरमायो, शैतान तव्हांजो खुलियो दुश्मन, इन करे शैतान जी ताबेदारी न कजो। वअनिअबुदूनी, तव्हां मुंहिंजा बानायो, कंहिंजा बानायो? वअनिअबुदूनी, तव्हां मुंहिंजा बानायो, तव्हां मुंहिंजी ताबेदारी कजो। हाज़ा सिरातुम मुस्तक़ीम, अल्लाह फरमाए तो इहाई सिधी वाटा। कुरान करीम जे ॿिनी आयतुनि जो बामुहावरा तर्जुमो कयो। हाणे अचो त हिन आयतुनि जे अंदरि राज मख़फ़ी कहिड़ा आहिनि,
मुझे बेनियाज़ रब इन आयतुनि जे अंदर उहे कहिड़ा आशिकनि जे लाइ राज़ रखिया आहिनि। पहिरीं अल्लाह फरमायो आदम जी औलाद, असां चयो जी मुझे करीम रब। अल्लाह फरमायो अल्लाह तअबुदु शैतान, शैतान जी ताबेदारी न कजो। असां बीही रहियासीं, अल्लाह जे दरबार में सवाल कयोसीं, ओ असांजा सुहिणा करीम रब, तुंहिंजो हुकुम असांजे अखियुनि ते, तुंहिंजो हुकुम असांजे दिलि जे मथां, लेकिन मौला असां ज़ईफ़ आहियूं, असां कमज़ोर आहियूं, असांजो अक़ुल नाक़िस आहे, असांजी सोच महदूद आहे, असांजो इल्म महदूद आहे। ओ मुंहिंजा करीम रब, पंहिंजे कुदरत सां, पंहिंजे महिरबानीअ सां, पंहिंजे भलाईअ सां मुंहिंजा करीम रब असांजे सीननि खे खोल, असांजे दिमाग़नि खे खोल। मुंहिंजा मौला असांजे मथां महिरबानी फरमाए, असांजे दिलि जे ख़दशातनि खे दूर फरमाए। या अल्लाह तुंहिंजे ज़ात जो हुकुम थियो त शैतान जी ताबेदारी न कजो। मुंहिंजा मौला 6 करोड़ साल शैतान तुंहिंजी इबादत कई आहे या कान कई आहे? सवाल कयोसीं काथे? दरबार खुदा में। या अल्लाह शैतान तुंहिंजी हमदो सना कई आहे या न कान कई आहे? रब फरमायो कई आहे। या अल्लाह शैतान इबादत कई आहे कान कई आहे? कई आहे। शैतान सजदा कया हली आहे न? रब चए थो उहे